थोड़ा अंग्रेजी में विश्वास don't die over beautiful, be beautiful later the sky over you. देखो तर्जुमो मूंखे चए थो तव्हां ॿिए ॾींहुं ख़ूबसूरत जे बदिरां न मरो, तव्हां पाण ख़ूबसूरत थियो जो ॿिया जी तव्हां ते मरनि। मां सम्झां थो त 2 या 3 साल थिया हूंदा नसीब साईं सां मां जॾहिं मिलियुसि उन में जेकी ख़ुशबू हुई साईं नियाज़ पवन साहब ॻाल्हि कई उन में अलाए केतिरा किरदार आहिनि, अलाए केतिरा बुक्स आहिनि हिन में ठहियल आहिनि, पर मां चवंदुसि असांजे दुकानदार जे हिसाब सां त नसीर मिर्ज़ा हिकिड़ो गुल न आहे, हीउ गुलदस्तो आहे जंहिंमें हर ख़ुशूसियत हर जेको असांजे सिंध में गुल ठहियो आहे उन जो हिकिड़ो मजमूओ आहे जेके गुलदस्तो चइजे त मां सम्झां थो घटि ॻाल्हि कोन्हे। अहिड़े तरीक़े सां जॾहिं गुलदस्ते खे जेको ठाहींदो आहे उहो ई माली जेको बहितरीनु हूंदो आहे। जहिड़े तरीक़े सां अॼु हिन प्रोग्राम खे ऑर्गेनाइज़ कयो आहे भिटाई आर्ट्स काउंसिल, मां सम्झां थो त तव्हां बि पंहिंजो रोल प्ले कयो हुन गुलदस्ते खे गुलदस्तो पेश करण जे लाइ। तमामु जस्ट ॻाल्हाइणो हैदराबाद वासियुनि तरफ़ां। ॿियो हिकिड़ो आख़िरी चवां मां त इहो दुकानदार टासमा जी तकलीफ़ पूरी करणु घुरिजे। पहिरियों दफ़ो ज़िंदगीअ में जेके अॼु मिज़ाब राशि वेठी असांजे विच में उन मां बि हिकिड़ी ख़ुशबू सिलाई, उहा ख़ुशबू जी जेकी पेकनि जी हुई पाण त वई हली आहे पर मां सम्झां थो इहो पैसे कलाक थो पहुचंदुसि। जेके पेका हूंदा आहिनि माण्हू खे प्यारा हूंदा आहिनि, मां सम्झां थो हैदराबाद वारा उन जा पेका आहिनि जेकी हींअर ॻाल्हाई जेको सम्झाई जेको ॿुधाई जेको ॾिठोई त मां सम्झां थो उन जो जेको लेसन मिलियो हैदराबाद वारनि खे या नई कम्यूनिटीअ खे उहो बि तमामु वॾो मैसेज हो। जेकी उनजी मोहबत हुई हैदराबाद वारे रहंदड़नि सां उहा बि तमामु वॾी ॻाल्हि हुई। महिरबानी तव्हांजी अलाह कंदो अहिड़ा प्रोग्राम थींदा रहंदा ऐं भिटाई आर्ट्स काउंसिल जा दुआ कंदासीं त हमेशह जॾहिं तव्हां सोनारा थी 24 कैरेट सोन खे ॻोल्हे लंदा आहियो अहिड़ा बहितरीनु प्रोग्राम जेके माण्हू जी मजबूरी जा वेठा हूंदा आहिनि ऐं तव्हांखे ॿुधंदा आहिनि ऐं तव्हांखे ॾिसंदा आहिनि, इहा मां सम्झां थो हैदराबाद वासियुनि लाइ तव्हांजी महिरबानी आहे। तव्हांखे दुआऊं कंदा इंशाअल्लाह ताला जेको साथ रहियो ताजिर कमी तव्हां सां गॾु आहे ऐं गॾु रहंदी ऐं तव्हांखे दुआऊं मिलंदी। महिरबानी। ॾाढा सुहिणा किरदार ऐं